जी नाज़रीन, असीं जरवार वेझो ॻोठ नथे गबोल लॻ मोहम्मद मूसा गबोल में मौजूद आहियूं, जिथे नौजवान शबीर गबोल 42 साला जेको पंहिंजो कैंसर जहिड़े मोदी मर्ज़ में मुब्तला आहे, जेको पंहिंजे घर जो गाॾो हलाईंदड़ हुयो। अंदाज़न 3 महीननि खां जेको आहे बिस्तरे ते लावारसन तरह घर में पयल आहे। अचो त उन सां संदन ॻाल्हि ॿोल कयूं। नालो मुंहिंजो शबीर अहमद आहे। बाक़ी कैंसर चवंदा पिया आहिनि, कैंसर जो इलाज कराए कराए इलाज करण ते विया आहियूं त ॿिनि टेस्टनि में पूरा पइजी विया आहियूं, चुपड़ी करे मोटी अची खट झली ते हाणे अलाह खे यादि कयूं, हिते सुता पिया आहियूं यार। ॿियो न माली न वारस, हे गदूल बि हिते उन खां बावजूदि थियो आहे ऑपरेशन खां बाद में। पोइ यार हाणे हिते पिया आहियूं, ख़ुदा खे यादि कयूं। केतिरे अरसे खां पयल हो? साईं 3 महीना थी विया आहिनि। इलाज केतिरो अरसो करायो अथव? इलाज खोड़ कराई थिए पंहिंजी ग़रीबत आहिर में, बाक़ी इलाज बि मूंखे फ़ाइदो न ॾिनो। तव्हांजा ॿार घणा आहिनि? ॿार मुंहिंजा आहिनि 5। हा, नंढड़ा आहिनि वॾा आहिनि? असां नंढड़ा आहिनि। हिकु हे बेटी थी, ॿियो हो थिए, ॿा हो थिए, हिकिड़ी हिते। हा, इहे मुंहिंजा ॿार आहिनि। बीमार वीचारो असांजो रोज़ी कमकार वारो इहो आहे, इहो हाणे ॾेई पियो। असांखे इमदाद खपे, जेका पुॼनि असांखे ॾे जा इलाज करायूं। ॿियो आस्ते आस्ते बीमारी वधंदो वधंदो वियो। हाणे इनखे थी वियो कैंसर, इनखे थी वियो हाणे कैंसर। पोइ इलाज जेको हुयो मुंहिंजे हथ खां जेको कमु, हाणे का शइ न वञी बचियो। असां पोइ हिनखे वठी वियासीं मेहरचंद वटि, उते ऑपरेशन कराईसीं। उन रिपोर्ट मोकिलियो आहे कराची, उतां रिपोर्ट आयो चई कैंसर आहे। वरी असांखे हितां मोकिलियो आहे मेहरचंद लाड़काणे में। असां वियासीं लाड़काणे में, उते असां किश्तां करायूं। असां मिसकीन माण्हू, ग़रीब माण्हू, असां पैसो कोन्हे। असांखे किश्त में उते घुमाए घुमाए असांजा पैसा सभु खपी विया। असां किरायो करे मसे अची घर पुॻा आहियूं। मुंहिंजो मामू आहे, इलाज कराए कराए थकी पिया आहियूं। हाणे कोई इमदाद मिले, जो इलाज करायूं। बाक़ी चूल्हो ॿारण वारो इहो हुयो, इहो हाणे ॾही पियो। हिननि अपील कई आहे सिंध हुकूमत खां, DC घोटकी खां, ऐं वस वारनि खां, ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां, ऐं जेको वस आवर जेकी मदद थी सघी। ऐं हे कंहिं मसीहा जे मुंतज़र बि आहिनि, जेको मसीहा हिननि वटि लाड़ी अचे ऐं हिननि जे जेको जवानी जेको जोबन में पंहिंजो कैंसर जहिड़े मोदी मर्द में मुब्तला नौजवान विढ़ी रहियो आहे, उनजी अची मदद करे। कैमरामैन टीम सां गॾु नईम मशहूरी, KTN न्यूज़ जरवार।